अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन वअला आलिहि वअला आलिहि व अस्हाबिहिल औलिया व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व हबीबना व तबीबना व अदीबना व खतीबना व अदीबना व खतीबना व नबीना व हुज़ूरना व मासूमना व महबूबना मुहम्मदा। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र या अय्युहल्लज़ीना आमनु ज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुक्रतन व असीला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। साफ नीयत करे हामी भरे जॾहिं दो सवालिया। साफ नीयत करे हामी भरे जॾहिं दो सवालिया। धणीअ दर गंज मिलंदो आ उहो वींदो न खालिया। हुकूमत ला ज़वालिया जे आया से अघजी वया। नबी जे दीन दामन में विढ़ल आया बे अघजी विया।
नबी जे दीन दामन में, नबी जे दीन दामन में विढ़ल आया बे अघिजी विया। असां जहिड़ा किना को जा किरल आया बे अघिजी विया। मोहम्मद उहो गुलवा, मोहम्मद उहो गुलवा सुकण जो नहीं नालो। मोहम्मद जी मोहब्बत में सुकल आया बे अघिजी। काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीजो दोस्तों भाइरों बुजुर्गो, मां रब करीम जी रहमत हासिल करने जे लाए कुरान अजीम जे मुख्तलिफ जगहों ता अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर तिलावत कई आ। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण का बाद रब साईं अवाई असां समूरन के कुरान अजीम जे दसल दग जे मथा अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, साथिन जो जानी माली तावन रब साईं पंहिंजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। वरी एक बेरो बीहर नई बुढ़ जे अंदर मोहतरम जनाब बिरादरी मुकर्रम बिरादरी अजीज मोहतरम जनाब अदा इल्ताफ अहमद डयो साहब जी दावत भा ममताब साहब जी हुकुम थे पांजे हिन पाड़े जे प्रोग्राम में पांजे मोहसिनन पांजे जमा जे इसरार ते रब साईं कुरान अजीम जी दीनी इल्मी फिक्री महफिल में अचण जो मौक़ो ऐं शरफ नसीब फरमायो आ। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं ज़रूरत अमल जी आ। चूंकि मुझो पांजो पाड़े जो प्रोग्राम आ, माखे भी टाइम गचु थियो, पर हाणे पांजे जलसे में वरी फडो भी ना आहे करणो। मां भी मगरिब ते पहुतो आ, चूंकि मां मुख्तसर बयान कंदुम। ॿाहिरों जा मेहमान पोतलन मुनासिब ना आहे पांजे जलसे में वेही एडो ड्रुगो लंबो चौड़ो वाइस कयां। हिन प्रोग्राम जा मेहमान खुसूसी असांजे सिंध जे खुसूसन जलसन जा सिंगार कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब पोतल इंशाअल्लाह उन जो तफसीली बयान थींदो। असांजे सुहारी सिंध जा अजीम शायर इंतहाई जिनको अल्लाह सिंह वडो कम वरतो आ अदा शहजादो अमन मीरानी साहब वो भी साईं भी पोतल आ। अवां ॾिसो पिया स्टेज ते मौजूद आहिनि। सुहारी सिंध जो मशहूर नात ख़्वान अदा हाकिम अली अबड़ो साहब वो भी पोतल आ। अल्लाह तबारक व तआला समूरन जी हाज़री पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मक़बूल फरमाए। अदा इल्ताफ अहमद डयो साहब जे रब साईं जलसे के हिन प्रोग्राम के भी कबूल फरमाए। अल्लाह साईं साईं जे माल में रिस्क में उम्र में जिंदगी में बच्चन में कारोबार में अल्लाह से बरकत जो मामलो फरमा। वक्त के बचाई दे अर्ज रखा जेकॾहिं कोई भी चाहिंदो ऐं हर एक इंसान जी चाहत हूंदी आहे त मां दुनिया में भी कामयाब थियां त आखिरत में भी कामयाब थियां। जेकरे कोई इंसान चाहे तो मां दुनिया के खसारे को भी बचा आखिरत के खसारे को भी बचा, दुनिया में भी कामयाब आखिरत में भी कामयाब, दुनिया के रुसवाई को भी बचा आखिरत के रुसवाई को भी बचा। अल्लाह सा ताल्लुक रब्तो मजबूत रहे, खात्मो ईमान ते थे। अल्लामा जोशी रहमहुल्लाह फरमाइंदा वो इंसान चार कम करे कदें भी नुकसान में न वेंदो। वो चार कम केड़ा है? हर इंसान जी तमन्ना होंदी आ त जेकर मां कामयाब थी पवां। अवाई असां पांजी औलाद पांजा बच्चा उनी यूनिवर्सिटी उनी स्कूल में छॾींदा आहियूं जिनजो रिजल्ट ऐं मेहनत सुठी हुजे।
अवाई असां पंहिंजी औलाद अहिड़े इदारनि में छॾींदा आहियूं, अहिड़े मदरसनि में छॾींदा आहियूं ता त असांजी औलाद कामयाबी वारी मंजिल ऐं कामयाबी वारी सीढ़ी ऐं ॾाकण ते पहुचे। त जेको इंसान चाहे मां दुनिया जे नुक़सान को भी बचां, आख़िरत जे नुक़सान को भी बचां, खात्मो ईमान ते थे। उलमा फरमाइन था वो इंसान 4 कम करे कदे खसारे में न वेंदो। वो 4 कम केड़ा आहिनि? पहिरियों पहिरियों आहे अल्लाह जो ज़िक्र, ॿियो आहे शुक्र, टियों आहे फिक्र, चौथों यो आहे त गलती थी वञे त अल्लाह को माफ़ी वठे। इंसान 4 कम कंदो वो दुनिया में भी कामयाब है तो आखिरत में भी कामयाब है। रब तो फरमा फज़कुरूनी अज़कुरुकुम, याद कयो तो मां अल्लाह भी याद कयां। रब तो फरमाए तमा मां अल्लाह के अवाई असां जेकर रब जे ज़ात के ज़मीन ते याद कंदासे तो अल्लाह वर्षन ते याद कंदो। ऐं दुनिया जो हिकिड़ो मां मिसाल लिया, शादी आ, गमी आ, कसी पकी ज़मानो। अबा अवां जी पाड़े में शादी तव्हां याद कोन कयो, बाबा अवां असां के खुशी में याद न कंदा आहियो तो असां भी याद न कंदा आहियूं। बाबा तव्हां जे पाड़े में तव्हां जी फोतगी थी तव्हां कोन ॿुधायो, बाबा तव्हां विसारे छॾियो तो असां भी विसारे छॾियोसीं। इएं ई आहे अल्लाह तो फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम, याद कयो तो मां अल्लाह याद कयां। हदीस में ईंदो आहे इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया, मुहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अल्लाह के हथ जेतिरो याद कंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उनके बाह जेतिरो याद कंदो आहे। जेको इंसान खुदा जो जिक्र बाह जेतिरो कंदो आहे, अल्लाह उनके सॼे बाज़ू जेतिरो याद कंदो आहे। साईं जो हिकिड़ो शख्स आयो, साईं जन जे कचहरी में हिकिड़ो शख्स आयो, इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कंदो पियो आहे, तवज्जो त कजाए, अल्लाह अकबर कबीरा। अर्ज़ कंदो पियो आहे, आका मां अर्ज़ खणी आयो आहियां। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए, केड़ो अर्ज़ खणी आयो आहियां? आका मां के एड़ो वजीफो ॿुधायो, एड़ो ज़िक्र ॿुधायो, मां दुनिया में भी कामयाब थी पवां, आखिरत में भी कामयाब थी पवां। पाक नबी मुझ मोहम्मद तो फरमाए, ॾींहुं रात न ज़बान ते रब जो ज़िक्र हुजे, दुनिया में भी कामयाब आ त आखिरत में भी कामयाब। जिक्र जी वडी मंजिल आ, वडो मकाम आ, वडो दर्जो आ, वडी फजीलत आ। तवज्जो त गजाए, अल्लाह अकबर कबीरा। हिकड़ी औरत आ संजंदे आए, तवज्जो त गजाए, अल्लाह अकबर कबीरा। निमाणो अर्ज कंदी पया, सोना कुर्बान वन्या, माके मथे जे सहारे ताज जी जरूरत आ, सीने जे सहारे जी जरूरत आ। आका मुझो मुर्स दुनिया जो जान छड़ियो आ, माके नेक मर्द जी जरूरत आ, नेक शोर जी जरूरत। तवज्जो त गजाए, इमामुल अंबिया, अहसनुल अंबिया, अकरमुल अंबिया, अजमलुल अंबिया, मुहम्मद मुस्तफा मुजतबा दिलरुबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ता फरमाए, मुझो साईं तो फरमाए, मां मुहम्मद मुस्तफा ही जिक्र दसींदो पियो आहे। इहो जिक्र कंदी कर अल्लाह अल्लाह तबारक व तआला तुझे हक में भलो फैसलो फरमाइंदो। ओ जिक्र केड़ो आ? मुझो दिल पर नबी मोहम्मद तो फरमाए, ही जुमला पढ़ंदी कर, ही जिक्र कंदे कर, अल्लाहुम्मा अजरनी फी मुसीबती वखलुफ ली खैरम मिनहा। तवज्जो त गजाए, अरसो गुजरो ज़मानो गुजरो, ज़बान ते जिक्र जारी आ, जुमला पढ़ंदी पया, अज़ीज़ो एड़ी त तब्दीली आई, एड़ो त जिक्र रब के वणियो। तवज्जो त गजाए, अल्लाह अकबर कबीरा। एड़ो जिक्र कबूल पइजियो, एड़ी दुआ कबूल पइजियो। अल्लाह पाक फरमा जिब्रील आओ, जी मुजालना वज मुझे मोहम्मद करीम के मां अल्लाह जो पैगाम पहुंचाओ। इन औरत सा मुझो मोहम्मद ने काओ करे, मां रब जो अर्ज़ंदे फैसलो आ।
जिक्र जी ताकत वा केड़ी औरत अम्मा उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा तवज्जो तक जाए निकाह में अची चुकी रसूलुल्लाह जे आडो वेठी अखर में पानी मुझो दिल पर नबी मोहम्मद तो फरमाए उम्मे सलमा छाजे करे रोंदी पईया सोना कुर्बान वन्या अगर चंगी से खसजी दींदी अगर इंसान सच्ची नियत सा रब को घुरंदो अल्लाह उनके अन्या ज्यादा अता करे छडींदो आका मुझो मुर्स भी नेको डाडो भलारो मानो आका माजी रब करीम एड़ी त दुआ बुदिया एड़ो तरफ जिक्र कबूल फरमायो जो अल्लाह तबारक व तआला नबी जे नबी मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी बनाए अल्लाह उम्मत जी जीजल बनाए अल्लाह इज्जत उनसा नवाज़ियो जिक्र जी वडी फजीलत तवज्जो तक जाए उलमा का वाक़ियो बुधंदा है तरे करार शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो चोंदो पियो फातिमा तवज्जो तक जाए आगे तरे करार शेर खुदा तो फरमाए फातिमा घर में अकेली औरत कम करे थकजी पौंदी आए हथन में फट पे जीवेंदा नी लिफू पे जीवेंदियो नी तू जो बाबो मोहम्मद मुस्तफा खादम तकसीम कंदो पियो नौकर तकसीम कंदो पियो फातिमा बाबे मोहम्मद करीम दे वनी करे को खातम तो सदा नौकर तो सदा तवज्जो तक जाए अम्मा फातिमा ईंदी पईया बाबे मोहम्मद करीम दे दरवाजे दे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा घर के अंदर नाल अम्मा आयशा तय्यबा ताहिरा आलिमा आबिदा साहिदा साबिरा शाकिरा हबीबा हुमेरा तवज्जो तक जाए अम्मा फातिमा चोंदी पईया अम्मा मां घर में अकेली औरत कम करे थकजी पौंदिया हथन में फट पे जीवे नाल लिफू पे जीवे नाल खादम दे लाइया अम्मा आशा दी फरमा पुट फातिमा तू जो बाबू मोहम्मद घर ना है सजन अचन तमा अर्ज जरूर कन्नव तवज्जो तक जाए दिल पर नबी मोहम्मद मुस्तफा आया तवज्जो तक जाए जने अम्मा फातिमा जो पतो पे जियो अम्मा आशा चोंदी पया साईं अमा जी लगते च कराए अमा जी प्यारी न्याणी फातिमा है ए अर्ज कंदी पया तवज्जो तक जाए सजन तड़पी पया जल्दी जल्दी अम्मा फातिमा जे घर आया अवीरो न्याणी मिठी थींदी न्याणी प्यारी थींदी तवज्जो तक जाए इमामुल अंबिया न्याणन जी पारद कया अजकल मानो चोंदान बाबा फलाणे जो खानदान खत्म थी वेंदो निपुटो आ पिट जी औलाद ना है ई न चोंदो कर तो के पतो ही ना रसूल जो खानदान चो वधियो ही न्याणन नो वधियो ही न्याणन नो संजन जने आया अम्मा फातिमा सागो पस मंदर अर्ज कंदी पया आका मां के नौकर जी जरूरत दिल पर नबी मोहम्मद तो फरमाए पुट फातिमा जेकरे मां मोहम्मद मुस्तफा तो के घर जे लाए नौकर दिया खादम दिया आखिर कम करे थकजी पवनो फातिमा एड़ो वजीफो बो बुधाया एड़ो जिक्र पे बुधाया थकजी पवे पढ़ी करे दम कजाए अल्लाह तुझे दर्दन के दूर फरमाएनो दिल पर नबी मोहम्मद तो फरमाए पुट फातिमा अल्हम्दुलिल्लाह जो जिक्र कंदे कर सुभान अल्लाह जो जिक्र कंदे कर अल्लाह अकबर जो जिक्र कंदे कर अल्लाह तुझे दर्दन के दूर फरमाइंदो चोन सुभान अल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आग पर जब होते थे यही बिलाल कहते थे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह यही लोरी देती थी यही हलीमा कहती थी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह फिर नंबर दे कामयाबी जेला जिक्र जरूरी
जिक्र जरूरी आ, जिक्र मोमिन जो हथियारा, जिक्र अदीम इबादत आ। बोल रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुक्रतन व असीला। पहिरें नंबर ते कामयाबी जे लाइ ज़िक्र ज़रूरी आ ऐं ॿिए नंबर ते शुक्र ज़रूरी आ। शुक्र हाणे रब जो एडियूं नेमतुनि एडी अल्लाह जी अता पर तॾहिं बि शुक्र कोन्हे। रब जो गंजा तॾहिं बि कीन कीना तवज्जो तक जाए। जागीरन जो मालिक आ शुक्र ना है, शहरन में जगन जो मालिक आ शुक्र ना है, कारोबार आ शुक्र ना है। तवज्जो तक जाए। अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह तो कुरान में फरमाए बाना शुक्र कंदे अन्या मां रब वधाईंदो माए। वक्त जो नबी आ जनाब इब्राहिम खलीलुल्लाह मिस्र जे शहर में आर तवज्जो तक जाए रहंदो पियो आ। इरादो कया पुट इस्माइल ने मक्के वनी पुट जो अहवाल वचा। तवज्जो तक जाए। बाबो भी नबी आ, पुट भी नबी आ। जनाब इब्राहिम खलीलुल्लाह मिस्र जे शहर में सफर कंदो पियो आ। कसाला काटींदे काटींदे तवज्जो तक जाए। कसाला काटींदे काटींदे मक्के शहर में पहुतो आ। तवज्जो तक जाए। पुट इस्माइल जे दर ते आया। अल्लाह अकबर कबीरा। जनाब इस्माइल घर न आहिनि। इब्राहिम खलीलुल्लाह चवंदो पियो आ अम्मा इस्माइल केर काॾे वियो आ, अब्बा अचण वारो आ। तवज्जो तक जाए। जेके लज्जा हया वा नो बि धीअ थींदी आ, नो बि न्याणी थींदी आ, नो बि औलाद थींदी आ। तवज्जो तक जाए। इब्राहिम खलीलुल्लाह चवंदो पियो आ अम्मा घर जो चरखो कीअं हलंदो पियो आ। मां कीअं चवंदो आ मर्दन खां वधीक औरत में नाशुक्री घणी आ। नाशुक्री घणी आ औरतुनि में। अल्लाह न्याणनि खे बि समझता फरमाए। ऐं जेकॾहिं मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, जेकॾहिं मुड़ुस जो मिटु आहे, मुड़ुस जी का भेण आहे, मुड़ुस जी का को वेझो आयो न बाक़ी कर्ज़ जे लाइ के उधारे जे लाइ, त पहिरियों भंडणो घर में पवंदो। हा लुट आहे पंहिंजी पूरी कोन आई, पर जेकॾहिं माईअ जो को वेझो का भेण को पंहिंजो को अची वञे न पोइ सॼा फसायल ॿुधाए मुड़ुस को कमु कढनि। आहे की न? ज़िक्र ज़रूरी आहे त शुक्र बि ज़रूरी आहे। इब्राहिम पैगंबर चवंदो पियो आहे अम्मा पंहिंजे नुंहं खे चवंदो पियो आहे ॿुधा घर जो चरखो कीअं हलंदो पियो आहे। तवज्जो तक जाए। नुंहं चवंदी पई आहे अब्बा ख़ासि मज़ो न आहे, चसो न आहे, वरी चरखो मिड़ई हलंदो पियो आहे। तवज्जो तक जाए। इब्राहिम नबी समझियो नाशुक्री करण वारी माई आहे। पंहिंजे नुंहं खे चयईं जॾहिं मुंहिंजो बच्चो इस्माइल मोटी अचे मुंहिंजो न्यापो मुंहिंजो पैगाम मुंहिंजे पुट खे ज़रूरु ॾिजाए। जनाब इस्माइल मोटी आया। अहवाल ज़ाल खां वठंदो पियो आहे ॿुधा केरु आयो केरु वियो। जे बाबो इब्राहिम आयो तरसो न तव्हां जे लाइ न्यापो ॾेई आहे, पैगाम ॾेई आहे। जे कहिड़ी ॻाल्हि करे जे मुंहिंजे पुट इस्माइल खे चोजांइ चौकठ तब्दील करे, चौकठ मटाए। तवज्जो तक जाए। हिन माई खे पतो न आहे इन जो मतिलबु छा आहे, हिन खे ख़बर न आहे इन जो मफ़हूम छा आहे। इस्माइल नबी चवंदो पियो आहे अबो मूंखे पैगाम ॾेई आहे इन माई खे तलाक ॾे। जे वजह कहिड़ी आहे, मां कहिड़ो ॾोह कयो आहे। जे बाबो चयो नाशुक्री करण वारी माई नबी जे घर जे रहण जे क़ाबिल न आहे। ज़िक्र बि ज़रूरी आहे त शुक्र बि असांजा कम पूरा न। मां त चवां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ ऐं अल्लाह जो क़ुरान जो बचा पियो के अजीब अल्लाह वारे जुमला चया ॾाढा त सुभान अल्लाह। क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो, क़यामत कॾहिं न थींदी जेसीं क़ुरान हूंदो। रब जो कसम सलामत सारो जहान हूंदो। मट ॿियूं की बादशाहूं फिरंदो रहंदो ज़मानो। मट ॿियूं ही बादशाहूं फिरंदो रहंदो ज़मानो। हिन सुखड़ीअ जो सागो शायान शान हूंदो। पहिरें नंबर ते ज़िक्र ज़रूरी आहे, ॿिए नंबर ते शुक्र ज़रूरी आहे, ऐं टे नंबर ते मुंझी पवे त घुरणो आहे त कंहिंखां
के कहां बा अवई असा महीनो 2 साल दुआ घुरी से बुजुर्गन दे व्यादे कबूल न थींदी पो थकजी पवंदा बाबा अल्लाह कोन दो बुधे पो मिसाल लींदो आ जे करे 5 पखा लगल न हवा घटा त ब वधाए वा या पखा 5 ही पटवा आबा घटा द अन्या वधाए अन्या घटा द अन्या वधाए हां जेकर दुआ कबूल न पई थे वरी घुर नथी थे अन्या घुर पो मिसाल दींदो रहंदो आ रब करीम जो प्यारो नबी जनाब अयूब अलैहिस्सलातो सलाम 18 साल दुआ घुरी आ ज़करिया पैगंबर रब जो नबी आ 80 85 साल दुआ घुरी आ अजीजो रब बुधंदो आ चाचा रब बुधंदो आ वडा रब बुधंदो आ के चयो आ त रब न बुधंदो आ तवज्जो दग जाए अम्मा आशा दी फरमाए रात जो टाइम अध रात जो मुझे साईं जे घर जो दरवाजो खड़ गयो यानी हुजरे जो दरवाजो खड़ गयो अम्मा आशा दी फरमाए संग बाहर निकरिया हिया जो निहारन एकड़ी औरत पक्की उम्र जी आ बार भी गड वठी आई आ पाक नबी मुझे मोहम्मद तो फरमाए की आई आ आका मां मसलो खणी आई आ मुझो दिल ब नबी मोहम्मद तो फरमाए केड़ो मसलो खणी आई आ आका जिंदगी जे मर्द सा गुजारे जवानी जे मुर्स सा गडो गुजारे उन मां के अजीब जुमला चया बुधायो त मुजो निकाह रयो या बच्चो पाक नबी मुजो मोहम्मद तो फरमाए तो के मुर्स केड़ा जुमला चया जे अजीब जुमला चए मां जे ला ई तू मां के ई लगंदिया जे मुजी सकी माव लगंदिया आका मुजो निकाह वयो या बच्चो मुजो साईं तो फरमाए जे के रब हलाल करे मां हराम करे न तो सगा जे के अल्लाह हलाल करे मां हराम को न पियो करे सगा हलाल हराम अल्लाह जे गवाले आ बाकी मां मोहम्मद जे गुमान में गाल इंदी पया त तू जो निकाह कोन बचनो तवज्जो तक जाए अम्मा बीवी खौला जे अखन में पानी वहंदो पियो आ तेदे तन्यार अर्ज कंदी पया आका मां बार जण जेड़ी भी कोन रहिया औलाद वदी थी चुकी आ जेकर मुजो निकाह हो घर तबाह थी नो बच्चा बर्बाद थी ना आका मुजो मामलो हल फरमायो मुजो दिल पर नबी मोहम्मद तो फरमाए तू जो मसलो रब जे हवाले आ अम्मा बीबी खौला तकया अल्लाह रहम फरमाओ अल्लाह करम फरमाओ अल्लाह मेहरबानी फरमाओ एड़ा त सदका रब के वणिया एड़ा त रब के वणिया एड़ी त अल्लाह दुआ कबूल फरमाए अल्लाह 28 सी पारे जो कुरान जो मुंडो नाज़िल फरमायो फरमा कद समी अल्लाह कौल लती तुजादिनु कफी ज़ौजिहा अल्लाह पाक फरमा हबीब जेका इन औरत तो मोहम्मद सा कचरी कया दा खणी आए इन दा के मां अल्लाह अरसन दे बुधो आ मां उआ थी दिया जेका जणी दिया मां अल्लाह इन जे निकाह जो दिफा करे मां अल्लाह ताईद बयो फरमाया रब बुधंदो इमाम बुखारी रहमतुल्लाह जावा त तारीख पढ़ो अखर में नजर ना जे बुखारी जेड़ा बच्चा जना त या भी त अमड़ हुंदी आखिरी गाल अम्मा हथ खया अल्लाह तू बच्चो अता फरमायो तुझी मेहरबानी आ तुझी करम नवाजी आ अल्लाह मुझे बच्चे के नजर अता फरमा तवज्जो तक जाए बुखारी जी अम्मा जी दुआ एड़ी त कबूल पे जी एड़ो त इनकलाब आयो वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तवज्जो तक जाए चंद जे रोशनी ते रसूल जी हदीस लिखंदो आ अल्लाह बुधंदो आ गलती थी वने तो खुदा जे दर अचो वाका पियो करे रब जो कुरान फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा ए ईमान वारो तौबा कयो ईमान वारो तौबा कयो जरे इंसान निदाम जा गोड़ा वाए सच्ची निय सा तौबा कंदो ना अल्लाह वडो रहीम अल्लाह वडो करीम बराल मां गालाया टाइम घणो वठी बदा हाकिम भी वेठो आ कर सा भी पोते आ जेके मां टूटा फूटा जुमला गलाया अल्लाह सी पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर मकबूल फरमाए मोहतरम जनाब आऊ अदा इल्ताफ अहमद दयो साहब जे रब साईं ने प्रोग्राम के कबूल फरमाए साईं जे माल में रिस्क में उम्र में जिंदगी बच्चन में कारोबार में अल्लाह से बरकत जो मामलो फरमाए वरी इंशाअल्लाह करे मौके मिलो तो वरी बयान थींदा मां पांजे बयान के समझो बगैर के निचूड़ जे खत्म थो कयां तो भाऊ हाकिम को टाइम भी वरतल मोह जो आ तो वेठो ही मुर्सा पाणा अल्लाह से कबूल फरमाए वडी मेहरबानी।